मिथुन दाविया भी एक्टर थी। मिथुन जूं फिल्मूं थी माना 3600 फिल्मूं अथसि पुलिस वारनि जूं, सम्झई। ऐं 8 फिल्मूं अथसि जंहिंमें दलाल आहे, सम्झई। इहे दलाल, यमराज, चंडाल, इहे अहिड़ियूं फिल्मूं हिन जूं अथई। ऐं 100 फिल्म त उहा अथसि भाउ जंहिंमें इहो भेण खे ॼण जो इल्ज़ाम लॻंदो अथई हिनखे। त अदालत में उथंदो ई पेश थींदो ई, सिधो अदालत ईंदो ई, उते इल्ज़ाम लॻंदुसि भेण खे ॼण जो, वरी सिधो मोकिलींदुसि जेल, वरी जेल मां भॼी वेंदो ई। बकाई कहाणी पोइ शुरू थींदई। भांचो थो हिकिड़ो, 12 ई महीना। अहिड़ो लांती ऐं कराटा हेॾा वड़ा अथई, स्नेक आवाज़ कढी हथ फेराईंदो ई, वरी ऐं वॾो फाइटर थींदो ई। यार हिकिड़ो तूं बेव आहियां, भेण जा बेव आहियां, बेह जहिड़ो हिकिड़ो आरावी एक्टर थी भाई, ये फिल्म आरावी कसम सां केॾा कुड़ा कुड़े आ पुट। ॾेखारियो आहे न इहो मिथु फुल फिल्म कंजर, इहो ऐं जेकी श्रोफ सदाईं इहो हिकिड़ी पकोड़े अहिड़ी शिकिल कड़ी जेकी श्रोफ, इहो चपर निकितो आहे जहिड़ो पटाटे जे पकोड़े खे, अहिड़ी शिकिल आहे। एॾा भाई हिकिड़ा इन खां वधीक एक्टर माना ॻाल्हाइण जो एक टेक डायलॉग बाज़ी त असांखे थी अचे, सम्झई न। ऐं अमिताभ बच्चन हिन महिल ताईं फिल्मूं थो भरा, भई हरामी हिकिड़ो वॾो ॾाॾे जो पुटु मुंहिंजे, ॾाॾे जो पुटु, त माना केरु थियो, पीउ थियो न, अड़े हा यार पीउ जॾो मुंहिंजो ज़ूअर हिकिड़ो आहे।